नाज़रीन, हिन वक्त मां प्रेस क्लब जैकबाबाद में मौजूद आहियां, जिते तालीम खाते पारां पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे सिरे हेठि हिकु जागरता रैली कढी वई आहे, जेका एजुकेशन ऑफिस खां प्रेस क्लब ताईं कढी वई आहे। वधीक इन मुहिम जे बारे में हिते मौजूद शुरका जो ऐं अॻवाननि जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। सर, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां पाण सरकारी इदारनि जा पैदावार आहियूं ऐं असां उते तालीम पिराई आहे। ऐं मसइलो सिर्फ़ु इहो आहे त असांजे सरकारी स्कूलनि खे वसाइल न आहिनि इंफॉर्मेशन जा, या उन्हनि खे एडवर्टाइज़ करण जे लाइ सोर्सिस कोन्हनि। प्राइवेट स्कूलनि में तमामु ॻरियूं फीसूं वरितियूं थी वञनि, सोर्स ऑफ इनकम तमामु घणो आहे उन्हनि वटि, ऐं उन जे बिहाफ ते हुननि जी जेको आहे सो एडवर्टाइज़मेंट तमामु घणी आहे। मां जेतिरो टाइम उस्ताद हुयुमि त मूं इहो ॾिठो आहे, 11 साल मूं SMA हाई स्कूल में टीचर हुयुमि, हाणे हीअ ज़िम्मेवारी आहे, त मूं ॾिठो आहे त असांजे स्कूल में हर साल 8 दर्जे खां पोइ ऐं 5 दर्जे खां पोइ सवनि जे तादाद में प्राइवेट स्कूलनि खां ॿार छॾे असां वटि दाख़िल थिया आहिनि। ॿियो सबबु इहो आहे त पेरेंट्स में देखा देखी वारो रुझान आहे। फलाणे जो पुटु प्राइवेट स्कूल में पढ़े थो, 5000 फीस आहे, मुंहिंजो पुटु छो सरकारी स्कूल में बग़ैर फीस जे पढ़े। छो त मुफ़्त में जेका शइ मिलंदी आहे उनजो क़दुरु घटि हूंदो आहे। दुनिया में इहे प्रैक्टिकल बेसिस ते लाइफ जे तजुर्बनि में ॾिसंदा आया आहियूं। मां सम्झां थो त सरकारी स्कूलनि में जेतिरो अदब, जेतिरो इख़लाक़ ऐं जेतिरो कोर्स कंप्लीट करायो थो वञे, प्राइवेट स्कूलनि में इहे शयूं न आहिनि। उते सिर्फ़ु जस्ट फॉर सम डेज़ जे लाइ, शो ऑफ करण जे लाइ, सेलिब्रेट करण जे लाइ पोइ रटो हणाए ॿारनि खे तयारु कयो थो वञे। पर असां सम्झंदासीं, ऐं मुंहिंजो 30-31 सालनि जो तजुर्बो आहे बीइंग अ टीचर, त सरकारी इदारा तमामु सुठा आहिनि, पर उन्हनि में वसाइलनि जी खोट ज़रूरु आहे। साईं, हीअ जेका मुहिम आहे इहा सिर्फ़ु असां न हलाई आहे, पर इहा सेक्रेटरी साहब खां शुरू थी आहे। असांजे मिनिस्टर साहब, शाह साहब ऐं सेक्रेटरी साहब, उनखां पोइ वरी अचे डायरेक्टर, DOs, टोटल जेको आहे असांजो तालीम खाते जो जेको आहे त अमलो, इहे सभु इन में इन्वॉल्व आहिनि। इहे सभु कोशिशि कनि था, छो त सिंध जा ॿार असांजा पंहिंजा ॿार आहिनि। असां इहा ॻाल्हि महसूसु कयूं था त सैलाब खां पोइ जेके फैमिलीज़ डिसलोकेट थियूं हुयूं, जिन पंहिंजा घर छॾिया हुया, उन्हनि जा ॿार स्कूल ॾांहुं न पिया पुॼी सघनि। इन खां अलावा ॿी हिकिड़ी ॻाल्हि बि थी, जेको बरसाति एॾी हली, इन में बरसातुनि में जेको आहे त असांजा स्कूल बि डैमेज थिया आहिनि तमामु घणा। पोइ असां ॿिनि तरफ़नि खां कमु कयूं था। हिकु तरफ़ त असांखे इंफ्रास्ट्रक्चर पंहिंजो जेको आहे दुरुस्त कयूं था, उन जे लाइ बि जेको आहे त असांजो कमु हले थो। कई स्कूल जेके आहिनि असां फ़ाल करे छॾिया आहिनि, अञा कुझु रहनि था, उहे बि असां फ़ाल कयूं था। ऐं ॿिए तरफ़ वरी जेको आहे त ॿार जेके असांजा जेके स्कूलनि मां ग़ाइबु थी विया हुया बरसाति जे करे, ऐं उन्हनि जी फैमिलीज़ जेके असां माइग्रेट करे वई, हाणे उहे जेके आहिनि पंहिंजी जाइ ते वापसि अची विया आहिनि, पर ॿार कोन पिया अचनि। इहा शइ असां महसूसु कईसीं। उन सिलसिले में असां हीअ रैली कढी आहे, जागरूकता मुहिम असां शुरू कई आहे। असांजा उस्ताद साहिबान बि जेके आहिनि, उन्हनि खे जस हुजे, उहे फैमिलीज़ ॾे पंहिंजे जंहिंजी जिते जिते पोस्टिंग आहे ॻोठनि में ख़ासि तौरु, उहे फैमिलीज़ ॾांहुं वञनि था ऐं उन्हनि खे मोटिवेट कनि था त बाबा पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलियो। ऐं इन में असांखे मोट मिलणु शुरू थी आहे। इहो हिकिड़ो गुड साइन आहे। ऐं ॿी इहा ॻाल्हि असां चवंदासीं, इन खां अलावा त असांजा जेके गवर्नमेंट स्कूल आहिनि, आम तासुर इहो आहे त गवर्नमेंट स्कूल्स में कुझु पढ़ाई कोन्हे। इहो तासुर जेको आहे त हिन महिल मां इन जी मुखालफ़त कंदुसि। हिन महिल जेका आहे त इहो तासुर दुरुस्त न आहे। इहा ॻाल्हि हुई कुझु साल अॻु जी हुई। हाणे असांजा स्कूल फ़ाल थी चुका आहिनि। असांजी गवर्नमेंट जी सुठी पॉलिसियुनि जे तहत असांजी जेका बि थी आहे, असांजी उस्ताद जेके भर्ती थिया आहिनि, उहे सभु निज मेरिट जी बुनियाद ते थिया आहिनि। ऐं इन में असांखे हिकिड़ो सुठी हिकिड़ी फोर्स असांखे मिली आहे। जेके असांजा नौजवान आया आहिनि टीचिंग में, उहे हाईली क्वालिफाइड आहिनि ऐं तमामु घणा होशियार आहिनि। उन्हनि जी तारीफ़ करे सघिजे थी बिल्कुलु। ऐं हाणे असां वटि जेका कॉम्बिनेशन बीठी आहे स्टाफ जी, उहा त हिकिड़ी आइडियल कॉम्बिनेशन बीठी आहे। असां वटि हिकिड़ा हाईली क्वालिफाइड नौजवान एनर्जेटिक बि मौजूदु आहिनि टीचर। ऐं इन खां अलावा जेको आहे त सीनियर उस्ताद बि जेके तजुर्बे सां भरपूर आहिनि, उहे बि मौजूदु आहिनि। इन्हनि जी कॉम्बिनेशन सां जेको असांजो स्कूल ठहे थो, मां नथो सम्झां त को प्राइवेट स्कूल मुक़ाबिलो करे सघे। कमी आहे त सिर्फ़ु आवाम जे जेको आहे त एतमाद जी, जेको असां एतमाद विञाए चुका आहियूं। आवाम जेको एतमाद कोन थी करे गवर्नमेंट स्कूलनि ते, उन जे लाइ रिक्वेस्ट कंदुसि, महिरबानी करे तव्हां गवर्नमेंट स्कूल्स ते एतमाद कयो, पंहिंजा ॿार मोकिलियो स्कूलनि ॾांहुं। ऐं इंशाअल्लाह जेको आहे त तव्हां असां गॾिजी करे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदासीं। ही ॿार असांजा आहिनि, तालीमी इदारा असांजा आहिनि। छो त कंहिं बि क़ौम जी तरक़ी जी जेका बुनियादु आहे, उहा तालीम ई आहे।
मतिलबु हिस्ट्री इहो ॿुधाए थी त जेके जेके क़ौमूं तरक़ी करे वियूं आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तालीम जी बुनियाद ते कयूं आहिनि। जेके ज़ोर ऐं ॾाढ जी बुनियाद ते जिन जेको आहे त दुनिया फतह कई हुई उहे वक़्ती हुई थोरे वक़्त जे लाइ। जिन जिन क़ौमुनि जेको आहे तालीम खे सहारो बणायो हुयो उहे मुस्तक़िल मौजूदु आहिनि ऐं उहे तरक़ी में मौजूदु आहिनि। त असांजे वटि जेको आहे त इन खां सवाइ ॿियो को हल ई कोन्हे जो पंहिंजी क़ौम खे तरक़ी ॾियारियूं सवाइ ऐं सवाइ तालीम जे। तालीम खां सवाइ कुझु बि न थींदो। ऐं ॿीहर मां रिक्वेस्ट कंदुसि त गवर्नमेंट स्कूल से तव्हां एतमाद कयो, तव्हां मायूस कोन थींदो ऐं गवर्नमेंट स्कूल ॾांहुं पंहिंजा ॿार मोकिलियो। महिरबानी। नाज़रीन, उस्तादनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो हीउ चवणु आहे त वालदेन जो जेको वेसाह स्कूलनि तां खॼी वियो आहे उनखे वापसि बहाल करण लाइ हिन मुहिम जो असां आगाज़ कयो आहे। ऐं असां वटि नवां उस्ताद बि तालीम खाते में जेके भर्ती थिया आहिनि उहे यंग एनर्जेटिक टीचर्स आहिनि ऐं एक्सपीरियंस टीचर्स बि ऑलरेडी मौजूदु आहिनि जिन्हनि जी महिनत सां असां हिकिड़ो सुठो प्रोडक्टिव कमु करे सघूं था ऐं ॿारनि ताईं सुठी तालीम जेको आहे ॿारनि खे असां ॾेई सघूं था। हुननि हिकु साल जे जवाब में हुननि इहो बि चयो त हा, इहो फ़ुक़दान जेके सहूलियात जो फ़ुक़दान आहे उहो मौजूदु आहे, लेकिन इहा हुकूमती सतह जी शइ आहे। हुकूमत जेतिरो वधीक इंट्रस्ट पंहिंजो शो कंदी, जेतिरो वधीक टाइम इन शइ ते लॻाईंदी त असां सहूलियात खे ओतिरो बहितर करे सघूं था। जंहिं ताईं तालीम जी ॻाल्हि आहे त उस्ताद पंहिंजी महिनत सां तालीम खे वधीक फ़रोग़ ॾेई सघनि था। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।